बाबा गाल बुधो अज वडो ये संत ईद जो डी खुशी जो डी 5 सालन को पो बोतार अचे तो तकड़ न कजो लंबरदार जी वो अचे उनके हार पाराइंदा वनो इज्जत तराजा छोकरा तू एरो फरूट बरूट बंदोबस्त कजे। अस्सलाम वालेकुम रईसा। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाह। मेहरबानी 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 पारा पारा हाल तू भी अरे बिस्मिल्लाह मलंग बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अचो से अचो वेहो वडी वडी मेहरबानी साईं मौला खुश। अचो से अचो वेहो सही वेहो। अल्लाह अचो बाबा अचो वेहो। यो खैरा बाबा खुश आयो रे सब यो खैरा बाबा मजे में जो खैर मौला मौला बाबा छोकरा खणीता बाबा बोतार जलाए हां बोतार है तुझे लाए। अरे तकलीफ छो के भाई सही ब्या खैर खुशी दार मजन में दुआओं अल्लाह जैसा जी अबा बोतार हवाल ले रेस हवाल खैर जा बस यो इलेक्शन जो सिलसिलो आ ए हमेशा जो काजो तो जो गोठ मां पांजो गोठ समझदो आ। बिल्कुल सही गाल इते मां पांजे इनन के छोकरन के चेम हिन गोठ में वर्क करने की जरूरत ही ना है पर पो भी चो रेस जो दीदार करे चो 5 सालन का वरी ना आया तो जे तरह न न हकीकत मां जो रेस जो दीदार भी थी वेंदो वोट जी भी पारत दी बा देने तो वोट माके दी कामयाब कर मोजी कामयाबी ना तो जी कामयाबी बा बिल्कुल लो खैर बा गुरजे भी खैर खुश खैरा बा अब वटो संगत जी रेस वाले के बा हवाल खैर जाए बोतार ये बस ता जे इंतजार में बैठा से सजी संगत भी बैठी कुछ मानू इते न के होटलन दे के काते को काते मजदूर हूं ये हवाल बस वोट तो जी हर साल तो के दींदा हूं मुझो मकसद 5 साल अग में भी तो के वोट दिनो से उन खागी इलेक्शन में भी तो के दिनो से अबो हाने भी तुझो ही वोट आ बा बाबा छोकरा ये जा की खैर ब्याह मड़े खैर बोतार खुश गुरजे भी खैर खुश गुरजे भी बोतार दियो बोतार दियो सवा बस ये हवाल थी बा थोड़ा तक कम भी रहल थी मेरे ये पूरा कजई बोतार हालत ॾिस खाइण खाइण ॾिसेसि ये छा आहे छा कयो अथव छाए छोरा गालाए तो फजीला सा दिसे रो तो बोतार वडो बैठो आ बस आयो आ बस ॾिसां थो तो अरे भोतार खे त भोतार हाणे आयो थी 5 साल पहिरियों आयो हुई घणा कज़िया थिया थी घणियूं शादियूं कया भोतार आयो तो बस ईअं सॼो ॻोठ निकिरी अची हुनजे अॻियां ते इस्तक़बाल गुल खाइण पीअण छो अची खानो ख़राब थियो अरे अथव लूसी दिमाग खराब थियो थी छा वञ पंहिंजो कम कर बचो आ बाबा हिन के का तकलीफ होंदी न हुकुम कर बा छा तकलीफ आ तो हुकुम आ गाला फाट जेको गालाणो थी फाट हुकुम छा तकलीफ़ आहे ए 5 साल पहिरियां का तकलीफ़ दूर किए असांजी को पुछियो को हाल हवाल कई ए बरसात आई बोड आई उते काथे हुए तूं हाणे जॾहिं पंहिंजो कमु पियो थी पंहिंजी मजबूरी थी त पोइ असांजे ॻोठ आयो आहे असांजे दर ते लड़ी आयो आहे पोइ बि असां वारा ॻोठ वारा कुल बेवकूफ़ तुंहिंजो इस्तक़बाल कयो अथऊं हार पाराया अथऊं पाणी आहे हे वरी बिस्कुट आहिनि पकोड़ा आहिनि छो खानो ख़राब कयो अथव अची पंहिंजो मीरू तूं त माते कावड़ करे थो मुंहिंजो वॾो आहे पर हे तव्हां ॻोठ वारा सभु बीठा हो कॾहिं तव्हांखे उतां ते घुरायो अथई ईअं तव्हांजी ख़िदमत कई अथई को फिको पाणी तव्हांखे कॾहिं पीआयो अथई पंहिंजे बंगले ते ख़ुदा खानो करेव ॻोठ घणनि सालनि खां वठी बिजली बंदि थी आहे को ट्रांसफार्म वरितो थी न भोतार खां छा ॾिनो अथई तव्हांखे को रोड ॾिनो थी रस्तो मिलियो थी ॻोठ जो कुझु अखियूं खोलियो वोट उनखे ॾियो जेको वोट जो हक़दार हुजे जेको तव्हां ॻोठ जो ऐं ग़रीब मिसकिन मारवाड़नि जो ख़्यालु करे हिननि मां कुझु बि न थींदो सॼी ज़िंदगी ग़ुलामी कंदो न कुझु बि न थींदो हे पंहिंजो मुफ़ाद कढण आयो आहे इलेक्शन खां पोइ वरी तव्हांखे सुञाणींदो बि न ऐं तव्हांजे दर ते बि न ईंदो तूं जो पीउ गुज़ारियो आयो इते न हुयो न हिते हूंदा ई न ये कम कढियूं ये ॿाहिरि मुल्क वेंदा हलिया हिननि जा ॿार बि ॿाहिरि मुल्क वेंदा कॾहिं दुबई कॾहिं काथे कॾहिं काथे कराची में वॾा वॾा बंगला अथनि उते अयाशूं कंदा बाक़ी ॻोठ में तव्हांखे नज़र ई न ईंदा इलेक्शन खां पोइ हाणे तव्हांजे दर ते आया आहिनि ॿाहूं ॿधा जीअं तव्हां चओ चयुमि त मां हिन रह सघो थियो वञा तुंहिंजे लाइ सिके पियो पंहिंजो मुफ़ाद अथसि पंहिंजो घणो कुझु थियो हा हल घणो कुझु थियो तव्हां असांजे लाइ घणो कुझु कयो आहे हिन जे लाइ घणो कुझु कयोसीं तोखे मोकल आहे तोखे हा हलो साईं हलो माशाअल्लाह हलो 5 साल में कुछ दिन ही ना आयो मार पे बस ईअं अंधा थी विया अखियूं खोलियो कुझु अंधा थी विया हो
3 महीना बरसात हली, 3 महीना केमल अमेरिका है, केमल कराची आ। लिटर लाहे तो खे वर्दे तो पोइ हीअं पाणी बि तूं आने असल बात मिठो कर अरे हे न खाईंदो मां अखियूं खोलियूं थी असां हिन में हिन ज़ालिम जा हथ लॻल आहिनि मां हे कॾहिं बि न खाईंदुमि पर खणो हितां खणो फज़ीलत सिखो को अज़ीज़ इज़त वारो कमु कयो भेण सॼे ॻोठ खे अॼु लॼायो अथव मां चवां थो अलाह पाक तव्हांखे अखियूं ॾिनियूं आहिनि हे दिमाग़ ॾिना अथव सोचो सोचो त असां ग़रीबनि जो हमदर्द केरु आहे केरु हॾु ॾोकी आहे केरु असांजा कम कंदो अलाह पाक तव्हांखे अखियूं ॾिनियूं दिमाग़ ॾिनियूं आहिनि त वोट ॾियो वोट ॾियणु फर्ज़ु आहे पर तव्हांजी नज़रुनि में जेको चङो हुजे जेको ग़रीबनि जी मदद करे जेको ॾुखे कमु अचे लाचार बेवस मज़लूमनि जी वोट उनखे ॾियो ज़रूरु न आहे हिन खे या कंहिं ॿिए खे पर वोट ॾियणो आहे वोट सोची सम्झी ॾियणो आहे सॼे ॻोठ खे रहिसत वॾो आहे कामरेड बाबा सही चवई थो। बस हाणे अॼु खां पोइ तव्हां पंहिंजी इहा वर्क शुरू कयो बाज़ारनि में ॻोठनि में वञो ॾिसो त बाबा कंहिं राशन ॾिना कंहिं छा ॾिनो कंहिं बरसाति में जेको ॾुख सुख में पकिड़ियो आहे न ग़रीब मारवाड़नि सां वोट उन ई खे ॾियो जेकॾहिं मां ग़लति आहियां या तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि नथी वणे मां हथ ॿधी तव्हां ॻोठाणनि खां माफ़ी वठां असांजी अखियूं खोलियो ॾियणो आहे हिन चक्कर वोट सोची सम्झी ॾियणो आहे जेको वोट जे लाइक़ु हुजे अॼु दिमाग़ खोले बस अखियूं खोले छॾियूं अथई हा हलो हलो अस्सलाम वालेकुम दोस्तों ही तव्हां वीडियो ॾिठो ऐं यकीन कयो इहा हक़ीक़त आहे सभई सियासतदान अहिड़ा न आहिनि जहिड़ो मां किरदारु कयो आहे कंहिं बि पार्टी सां असांजो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे कहिड़ी बि पार्टी में जेको हुजे वोट शख़्सियत खे कंहिं बिरादरी खे कंहिं कबीले खे न ॾिबो आहे वोट उन माण्हू खे ॾिबो आहे जेको अवामी लीडर हुजे जेको हल्के जा कम करे शहर जा कम करे जेको जहिड़े बि तक में उथियल आहे वोट पंहिंजो सोची सम्झी उनखे ॾियो जेको तव्हांजो मुस्तक़बिल सोचे तव्हांजे बच्चनि जो मुस्तक़बिल सोचे तव्हांजे ॻोठ रोड रस्ते बिजली गैस जी भलाई जे लाइ सोचे उहो चाहे कहिड़ी बि पार्टी सां हुजे वोट उनखे ॾियो जेको सम्झो त हे असांजी मुस्तक़बिल जो सोचींदो असांजो भलो सोचींदो बाक़ी अहिड़े माण्हू खे वोट न ॾियो जेके 5 साल 8 साल 20 साल तव्हां खां वोट वठी हलिया था वञनि पोइ 4-4 साल तव्हांजे ॻोठ में अचनि ई नथा आख़िरी महीने में अचनि था पोइ वरी असांजा सिंधी अबोज मारवाड़ा जीअं ही करेक्टर ॾिठो पोइ वरी अचे थो साईं बाबो क़िस्मत सां आयो आहे 5 सालनि खां पोइ हुनखे हार आहिनि गुल आहिनि अजरक आहिनि खाइण पीअण आहे छा असांखे बंगले ते इन बोतारनि कॾहिं पाणी पीआयो आहे जो असां हुननि खे हिते अजरक टोपियूं हार हेॾो इस्तक़बाल कयूं था ख़ुदारा वॾेनि जो अदब कबो आहे सरदार अबा आहिनि वॾेरा मालिक आहिनि पर वोट उते ॾियो जिथे तव्हांजो जेको आहे बच्चनि जो मुस्तक़बिल हुजे जिथे तव्हांजे स्कूल हुजे बिजली हुजे गैस हुजे जेको तव्हांजे कमु अचे बाक़ी वोट माण्हू वठी हर को 5-5 साल वञी असेंबलियुनि में या कराची इस्लामाबाद वेहे थो उनखे हर वोट ॾियण जो फ़ाइदो कहिड़ो अदा आज़मायल खे आज़माइनि पंहिंजे बूथ में धूड़ पाइनि पोइ वरी असांजी इहा ई सिंधी क़ौम चवंदी आहे जाग भेटाई घोट तोखे सिंधड़ी थी सरड़ा करे बाबा अॼु भेटाई खे जागण जी ज़रूरत नाहे अॼु तव्हां सिंधी क़ौम जागो पूरी सिंध जागे अहिड़नि किरदारनि खे ज़लील कयो जेके वोट वठी हल्के में कम ई नथा कराइनि वीडियो पसंदि अचे त शेयर कजो वॾी महिरबानी।